रतोदेरो रिपोर्ट। रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो। रतोदेरो में IHS जे बरतरफ़ कयल कचन मुलाज़मन पारां तालका अस्पताल रतोदेरो खां रैली कढी वई। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में IHS जे बरतरफ़ कयल कचन मुलाज़मन पारां सगीर अहमद घांगरो, अज़हर अली शाह, इकरा आराई, यास्मीन शेख, नाइला भुट्टो, फरज़ाना परवीन, डॉक्टर दिलशाद शेख जी अॻवाणीअ में तालका अस्पताल रतोदेरो खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब रतोदेरो पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मथियन अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल 5 वरहनि खां पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾेई अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं, पर अफ़सोस जो 5 सालनि जे अरसे खां पोइ DG सिहत हिकु लेटर जारी करे असांखे बग़ैर कंहिं सबब जे बरतरफ़ करे छॾियो आहे। असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि वधीक चयो त रोज़गार खसे असांखे वाकाकशी करण ते मजबूर कयो वियो आहे। असांजे घरनि जूं चुल्हियूं उजायो पियूं वञनि। असां ग़रीब मुलाज़िम आख़िर केॾांहुं वेंदासीं। मुलाज़िमनि जे बरतरफ़ करण बजाए उन्हनि खे रोज़गार ॾेई सरकारी अस्पतालुनि में ई मुक़रर करे खेनि रोज़गार सां लॻायो वञे। हुननि पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, MPA फरियाल टालपुर, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिहत जे सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो खां मुतालबो कयो आहे त मुलाज़मनि में पैदा थियल बेचैनी ख़तमु करे उन्हनि खे बेरोज़गार थियण खां बचायो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।